ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 3/9/2022। मिठा मिठा बाप दादा सेवनता मिठे मिठे ॿार। शरीर ते कोई भरोसो न, इन करे जो शुभ कार्य करणो आहे उहो अॼु करे वठो, कल्ह ते न छॾो। प्रश्न आहे, पंहिंजो खानो आबाद करण अर्थात मालामाल थियण जी युक्ति छा आहे? उत्तर आहे, शिव बाबा खे पंहिंजो वारिस ॿार ठाहे छॾो त उहो तव्हांजे 21 जन्मनि जे लाइ तव्हांखे मालामाल करे सघंदो। इहा हिकु ई आहे जो सभिनि जो ॿार ठही करे सभिनि जो खानो आबाद करे सघंदो, परंतु कई ड्रिजदा आहिनि, सम्झंदा आहिनि शायदि सभु कुझु ॾियणो पवंदो। बाबा चईंदो आहे, ड्रिजण जी कोई ॻाल्हि कोन्हे, तव्हां पंहिंजे ॿारनि आदि खे संभालो, उन्हनि जी पालना करो, परंतु यादि इन ॿार खे करो त तव्हांखे लाल करे छॾंदो, मतिलबु तव्हांजो बेड़ो पार थी वेंदो। अगरि हिन ॿार ते बलि चढ़ियो त तव्हांजी ॾाढी सेवा बि कंदो बाबा। शिव बालक की अगरि पंहिंजो ॿार ठातो त इहो तव्हांजी ॾाढी सेवा बि कंदो, तव्हांखे मालामाल बि करे छॾंदो। बाबा चईंदा आहिनि, ओम शांति। हिन समय सभु सेंटर्स ते जो बि ॿार वेठा आहिनि उहे ज़रूर सम्झंदा हूंदा कि असां शिव बाबा जा मावक खे ॿुधूं। ॿियो कोई अहिड़ी संस्था न हूंदी, छो जी शाखायूं त ॾाढियूं हूंदियूं आहिनि न। भल उहे टेप आदि बि भरदा हूंदा, जाते उन्हनि जो हेड ऑफिस हूंदो, जाते उन्हनि जो गुरु हूंदो, उन्हनि खे यादि कंदा न। टेप में बि ॿुधंदे हुए जाते उन्हनि जो हेड ऑफिस, जाते उन्हनि जो गुरु हूंदो, उनखे यादि कंदा न। निराकार परमपिता परमात्मा खे तव्हांजे सवाइ कोई बि यादि न कंदो। हिन संगम समय ते ई पारलौकिक बाप ईंदा आहिनि, ॿारनि खे वेही परिचय ॾींदा आहिनि ऐं ॿार निश्चय बुद्धि थी करे उन ई धुन में रहंदा आहिनि। परमपिता परमात्मा हिन समय ई मुरली हलाईंदा आहिनि। शास्त्रनि में बि कृष्ण जी मधुबन में मुरली वॼाईंदो आहे, ईअं लिखी छॾियो अथनि। मधुबन त मुख्य हिकु ई आहे न, बाक़ी सभु जगह मुरली वेंदी आहे। मनुष्य जी बुद्धि में त कृष्ण जी मुरली ईंदी आहे, वो सोचता है कृष्ण मुरली वॼाईंदो, शिव बाबा मुरली हलाईंदो, ये कंहिंजी बुद्धि में अची न सघे, ये कंहिंखे पतो न आहे। जाते जाते सेंटर्स खुलंदा आहिनि, सभी इहे सम्झंदा आहिनि कि शिव बाबा जी मुरली वॼंदी आहे ब्रह्मा द्वारा। त पोइ सभु ज्ञान गंगायूं ॿुधी करे ॿियनि खे ॿुधाईंदियूं आहिनि। बुद्धि में त शिव बाबा यादि आहे न। शिव बाबा जंहिंखे भगवान चईंदा आहियूं, शिव बाबा मुरली ॿुधाईंदो, ये कोई शास्त्रनि में न आहे। तव्हां ॿार काथे बि हूंदा आहियो, सम्झंदा आहियो मुरली त छपी करे आई है, शिव बाबा जी आई है, शिव बाबा बग़ैर कोई सिखलाए न सघी। बाप ई चईंदा मूंखे यादि करो, मां वरसो ॾींदमि। बाबा ॿारनि खे सम्झाईंदा रहंदा आहिनि कि मामिकम यादि करो, ॿियो कंहिंजे नाम रूप खे यादि न करो। साकार मनुष्य जे फोटो आदि त जन जन्मांतर इकट्ठा कंदा आया आहिनि, उपासना कंदा आया आहियो, देवता आदि जो चित्र रखण, इहे सभु तव्हांजो छुटी वेंदो आहे। भक्ति मार्ग में आत्मायूं बाप खे यादि कंदियूं आहिनि, शरीर खे त सभु यादि कंदा आहिनि। जॾहिं देह अभिमानी थी करे वेंदा आहिनि त शरीर खे यादि कंदा। बाप घड़ी घड़ी चईंदो आहे पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। आत्मा ई पते ते दुखी थींदी आहे। आत्मा चईंदी आहे मां महाराजा हुयमि, या आत्मा चईंदी आहे मां महाराजा हुयमि, हाणे रंग ठहियो आहे। तव्हांखे हाणे स्मृति आई, असां बाबा जा ॿार, बाप सां असां वरसो पातो हुयो। हाणे बाप चए थो सभिनि खे मुंहिंजो परिचय ॾियो। इन जहिड़ो शुभ कार्य हूंदो न आहे। हिन शुभ कार्य में देरी न करणी खपे। शरीर ते भरोसो न आहे, न जवान न बुढ़े ते। इन लाइ जो कुझु करणो आहे सो अॼु करे वठो। अॼुकल्ह कंदे कंदे काल खाई वेंदो। बाप केतिरी वॾी हॉस्पिटल कम यूनिवर्सिटी खोलंदा आहिनि जंहिंसां हेल्थ वेल्थ हैप्पीनेस मिलंदी आहे।
हेल्थ वेल्थ सां त हैप्पी भी आहियूं, निरोगी काया आहे, धन आहे त मनुष्य सुखी आहे। त बाप चईंदो आहे जेके शुभ कार्य करणो आहे उहो करे वठो, सिर्फ़ 3 पैर पृथ्वी वठी करे इहे हॉस्पिटल खोलो, सभिनि खे बाप जो परिचय ॾियो। बाप स्वर्ग जो रचयिता आहे त ज़रूर बाप सां स्वर्ग जो ई वरसो मिलंदो न, मिलणो खपे। भारतवासियुनि खे वरसो हुयो, हिन ॻाल्हियुनि खे भारतवासी सहज सम्झी सघंदा आहिनि। भॻवान खे ढूंढण लाइ मंदिर आहिनि, आर्य समाजी माण्हू त देवताउनि खे मञदा ई न, इन करे सम्झंदा आहिनि इहे चित्र आदि छो ठाहियूं, इहे सभु पाखंड आहे। विघ्न त ॾाढा पईंदा आहिनि, सम्झाइण ॾाढो सहज आहे। बाप जो फरमान आहे जल्दी मूंसां गॾु सगाई त करे वठो, सगाई करण सां ई वरसे जा हक़दार थींदा। बाप रूहानी सर्जन आहे त उन्हनि जा ॿार कहलाईंदा आहियो, त तव्हां बि रूहानी सर्जन आहियो। ज़रूर आत्माउनि खे ज्ञान इंजेक्शन लॻाइणो पए, मन मना भव, इहे वॾे ते वॾो इंजेक्शन आहे। बाबा जी यादि सां ई सभु दुख दूर थी वेंदा, योग में पुण्य आत्मा ठही वेंदा। ये हिक ई दवाई आहे योग जी। ॿार जनमदो आहे, बाप जी गोद वठंदो आहे, वरसे जो मालिक थी वेंदो आहे। तव्हांखे हाणे पतो आहे कि असां ॿिए जे बाप सां वरसो था वठूं, यादि सां। जीअं जीअं बाबा खे यादि था करूं त असांखे वरसो थो मिले। यादि सां, यादि में अनेक प्रकार जा विघ्न पईंदा आहिनि, इन करे यादि खे पक्को कंदो वञो। सिर्फ 3 पैर पृथ्वी वठी करे इहा हॉस्पिटल खोलो, इहा 3 पैर आहिनि न त एड़ी ऊंची कॉलेज जे लाइ 50-60 एकड़ जमीन हुजणी खपे, जाते मनुष्य ॾाढा अची करे पढ़नि। ज्ञान इंजेक्शन लॻाइबो आहे न, गायन बि आहे। 3 पैर पृथ्वी जा बि न मिलिया ऐं विश्व जो मालिक ठही वियो। तव्हां विश्व जा मालिक ठहींदा। 3 पैर पृथ्वी ते कोई वॾी ॻाल्हि थोड़ी आहे। आहिस्ते आहिस्ते वधंदो वेंदो। फाउंडेशन लॻायो त केतिरा सेंटर्स खुली विया, केतिरा कौड़ी जहिड़नि खे हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि, करण वारनि खे बि फ़ाइदो मिलंदो आहे। ॾाढनि जे कल्याण जे लाइ ई हॉस्पिटल अथवा कॉलेज खोलंदा आहिनि। इहे बि ईअं आहे, ॿाहिरां में बोर्ड लॻाए छॾो, क्लिनिक फॉर हेल्थ एंड वेल्थ फॉर 21 जन्मनि जे लाइ। 21 जन्मनि जे लाइ हेल्थ वेल्थ खपे त हुनजे लाइ इहे क्लिनिक आहे। हिंदी में चईंदासीं 100% पवित्रता सुख शांति जो चिकित्सालय। परंतु ॿारनि में सर्विस करण जो शौक़ न आहे। कुटुंब आदि जी जाल में मकड़ी जी जाल चइबो आहे न, कुटुंब आदि जी जाल खे मकड़ी जो जाल चईंदा आहिनि। जाल में खुदि फसी वेंदा आहिनि। बाप रावण, बाप अची करे रावण रूपी मकड़ी जी जाल सां कढंदा आहिनि। सत्संग में ईअं न चईंदासीं, हिते बि आप ई पंहिंजी जाल में फसी मरदा आहिनि। इहा आहे रावण राज्य, केतिरी वॾी वॾी रावण जी जाल आहे। सॼी सृष्टि ते सभी शोक वाटिका में वेठा आहिनि। हिन रावण जी जाल में सभु साधु संत आदि फसल आहिनि। हाणे बाप चए थो इन्हनि सभिनि खे भुलिजी पंहिंजे खे आत्मा निश्चय करो ऐं सभिनि खे इहो ई रास्तो ॿुधाईंदा रहो। इस सृष्टि चक्कर जो राज ॿियो कोई ॿुधाए न सघे। बाप चईंदो आहे इन्हनि सभिनि खे छॾे मामेकम यादि करो। यादि सां ई तव्हां सभिनि जा पाप मिटी वेंदा। शुभ कार्य में देरी न करणी खपे। मिसाल बि ॾींदा आहिनि, देरी कंदे कंदे मरी आहे। पोइ भोग करे जॾहिं उहा आत्मा ईंदी त पोइ ॾाढो रोईंदी आहे। पोइ भोग मतिलबु भोगना भोगे, जॾहिं उहा आत्मा ईंदी आहे त पोइ ॾाढो रोईंदी आहे। पोइ चइबो आहे ॾिसो केॾी देरी थी वई। मतिलबु भोगना भोगे वो आत्मा, मतलब बाबा वटि त अंत में मिलंदी हूंदी न, त चईंदा आहिनि पोइ बाबा चईंदा आहिनि ॾिसो त ॾाढी देरी करे छॾी। अॼु कंदे कंदे तव्हांखे काल खाई वियो, हाणे ज्ञान त ठाहे न सघंदा आहियो। ईअं उलना ॾींदा आहिनि न। ॾाढा ॿार ख़्याल कंदा आहिनि, अच्छा कल्ह इहे कंदासीं, पोइ मरी वेंदा आहिनि। इन करे सम्झाइबो आहे ममत्व छॾो।
लौकिक संबंधी तव्हांजो कोई कल्याण न करे सघंदा आहिनि। ये शिव बाबा ई हाणे तव्हांजो ॿार ठाहींदो, चईंदो आहे मूंखे पंहिंजो वारिस ठाहियो, मां तव्हांजी ॾाढी सेवा कंदमि। इन करे बाबा पुछंदा आहिनि तव्हांजा केतिरा ॿार आहिनि। मुंहिंजो शिव खे पंहिंजो ॿार ठातो अथव त अगरि ठाहींदव त तव्हां मालामाल थी वेंदा, उहो बि 21 जन्मनि जे लाइ। कन्या त पंहिंजे घर हली वेंदी आहे, ॿारनि जे लाइ केतिरो हैरान थींदा आहिनि न। ॿार न हुजे त ॿियो त ॿार न हूंदो आहे त ॿी टी शादी बि कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि उहा लौकिक ॿार त तव्हांजी कुझु बि सेवा न कंदो, इहो ई हिकु सभिनि जो ॿार ठहींदो आहे, हिकदमि सभिनि जो खानो आबाद करे छॾींदो आहे। परंतु कई ड्रिजदा आहिनि कि सभु कुझु ॾियणो पवंदो, छा थींदो। बाप चईंदो पंहिंजे ॿार आदि जी पालना त करणी आहे, परंतु यादि मुंहिंजे ॿार खे करणो आहे। सभिनि जी पालना कंदे हुए, सभु कुझु यूज़ कंदे हुए ये सम्झो ये सभु कुझु शिव बालक जो आहे, सम्झणो आहे अंदर खां। ये त तव्हांखे लाल करे छॾियो। काशी जे मंदिर में वञी करे बलि चढ़ाईंदा आहिनि, सम्झंदा आहिनि शिव ते बलि चढ़ण सां जीवन मुक्ति मिलंदी। वास्तव में ॻाल्हि हितां जी आहे, काथां जी ॻाल्हि काथे खणी विया आहिनि। अगरि तव्हां हिन ॿार ते बलि चढ़ियो त इहो तव्हांजी ॾाढी सेवा कंदो, स्वर्ग में महल बि ॾींदो। उहो ॿार त कुझु बि न करे ॾींदा आहिनि, करे ब्राह्मण आदि खाराईंदा तव्हांजे शरीर छॾण सां। मनुष्य दान पुण्य आदि जो कंदा आहिनि सो पंहिंजे लाइ ई कंदा आहिनि। त इहा हॉस्पिटल खोलणो केतिरो पुण्य आहे न। साहूकार माण्हू त 10-15 हॉस्पिटल खोले सघंदा आहिनि। इहा पैसा आदि त सभु ख़तम थी वेंदा। तव्हां किराए ते मकान वठी करे 50,000 में 50 हॉस्पिटल खोले सघंदा आहिनि। 50,000 में 50 हॉस्पिटल खोले सघंदा आहियो किराए ते। पोइ बि उहा आपे ई पंहिंजे पेर ते बीह रहंदा। बाप केतिरी सहज युक्ति सर्विस ॿुधाईंदा आहिनि। गंगा जे कंठे ते वञी करे सर्विस करो, पंहिंजी पीठ करे या बाबा जो परिचय ॾियो। आपे ई पढ़ंदा रहंदा। देह अभिमान छॾणो। कोई साहूकार अहिड़ो करे त सभु चईंदा वाह इन्हनि खे त देह अभिमान बिल्कुलु न आहे, बाप जो परिचय ॾियणो। बाप स्वर्ग जो रचयिता आहे, पोइ असां नर्क में छो आहियूं। हाणे बाप आया आहिनि असांखे, बाप आया आहिनि चईंदा आहिनि देह जा सभु संबंध छॾे करे मूंखे यादि करो। भारत स्वर्ग का नर्क कीअं ठहींदो आहे, लक्ष्मी नारायण 84 जन्म कीअं वरितनि। अचो त असां तव्हांखे कथा ॿुधायूं। ढेर इकट्ठा थी वेंदा। पतित पावन गंगा खे चइबो आहे त यमुना खे बि चइबो आहे। अच्छा गंगा पतित पावन आहे त हिक खे पकड़ो न। हाणे तव्हां ॿार ड्रामा खे ॼाणे विया आहियो त पोइ सम्झाइणो खपे। अगरि ॿियनि खे रोशनी न ॾींदा त केरु चईंदो हिननि जी बुद्धि में रोशनी आहे। सर्जन इंजेक्शन लॻाए न सके त हुनखे सर्जन चईंदासीं छा। तव्हां ॿारनि खे सॼी रोशनी मिली आहे न, 84 जन्मनि जो राज बुद्धि में आहे। तव्हां हिन ड्रामा खे एक्टर्स जी एक्ट खे ॼाणंदा आहियो। ऊच वे ऊच एक्ट शिव बाप जी आहे। ॿारनि सां गॾु पाठ वॼाईंदा आहिनि। तव्हां भारत खे स्वर्ग ठाहींदा आहियो, परंतु आयो गुप्त इनकॉग्निटो। नॉन वायलेंस शिव शक्ति सेना चइबी आहे न। उन्हनि जी सभु ॻाल्हियूं जिस्मानियूं आहिनि। केतिरा कुंभ जा मेले ते वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि केतिरा माण्हू कुंभ जे मेले ते वेंदा आहिनि, जाते हिते जिस्मानी जी कोई ॻाल्हि कोन्हे। हिते असांखे बुद्धि योग बल सां बाप खे यादि करो। उथंदे वेंदे हलंदे यात्रा ते आहियूं। हिते काथे वञण जी दरकार थोड़ी आहे। मधुबन में बि बाबा इन करे चईंदा आहिनि थोरो रिफ्रेश थी वञो। बाक़ी त बाबा चईंदा आहिनि न हिकु बार कोर्स कयो, घर गृहस्थ में वेही करे मूंखे यादि कंदा रहो। परमधाम में यादि सां तव्हां पावन ठहींदव। बाप चईंदो आहे तव्हां कर्म कंदे बि मूंखे यादि करो। उहो पोइ चई छॾींदा आहिनि सभिनि में परमात्मा। हर कर्म कंदे बुद्धि योग बाप सां लॻायो।
तो बुद्धि में बाप रहंदो तो इन जो मतलब ये थोड़ी है कि हर जगह परमात्मा, फर्क थी हो न। बाप चईंदो जाते भी वियो मूंखे याद करो, पोइ बि सर्विस त करणी आहे। मंदिर में ॾाढा भक्त ईंदा आहिनि, बस ये चित्र पीट करे लॻाए छॾो, बाप जो परिचय ॾेई छॾो, ॾींदा रहो, युक्ति सां ॾाढनि खे बुतलायो, शमशान में वञी करे समझायो, निराकार बाप जी महिमा ऐं कृष्ण जी महिमा। हाणे ॿुधायो गीता जो भगवान खे साथ में चित्र भी हुजनि, सर्विस त ॾाढी करे सघंदा आहियो। फीमेल करे व कोई कुमारी करे त उहो सौभाग्य। कन्या तो सभिनि खां सुठी आहे। कन्याउनि जो कन्हैया बाप निराकार, कन्याऊं कृष्ण जी न हुयूं, उहा बाप आहे। शिव बाप जी कन्याऊं आहिनि, कन्याऊं कृष्ण जी न हुयूं, सॉरी कन्हैया कृष्ण न हुयो, बाप आहे कन्हैया। ऐं शिव कन्हैया जी असां सभी गोपिका आहियूं। बाप खे ख्याल ईंदो आहे कि ॿारनि खे मां कीअं सिखलायां। कल्प पहिरियों बि ड्रामा अनुसार ईअं सम्झायो हुयो न, पोइ अॼु सम्झायां थो त तव्हांखे हाणे अंधनि जी लाठी ठहिणो खपे। जंहिं ॿारनि खे परिचय मिलंदो आहे उहो पोइ ॿियनि खे बि वठी ईंदा आहिनि, उन्हनि जो बि पुण्य थींदो आहे। तव्हां वटि हिसाब रखो, पाण वटि हिसाब रखो, जेतिरो कंदो फल त मिलंदो न। कोई त वठी ईंदा आहिनि त उन्हनि जो बि कल्याण, ॾाढो कल्याण थींदो आहे। हिन धंधे में ॿारनि खे ॾाढो अटेंशन खपे। सर्विस न कंदा त मिलंदो छा? सर्विस सर्विस सर्विस। तव्हां चईंदा बि आहियो असां गॉड जी सर्विस ते आहियूं, घर जी सर्विस भी भल करो। बाप शिक्षा ॾींदा आहिनि ॿारनि खे बि कॾहिं विकार में न वञो। अगरि उहो तव्हांजी आज्ञा न मञंदा आहिनि, अगरि उहो बाबा जी ॿार अगरि आज्ञा न मञे त उनखे नाफ़रमानदार चईंदा आहिनि। अगरि उन्हनि खे धन ॾिनो, उन धन सां पाप कई त उनखे उनजो दंड तव्हांजे सिर ते पवंदो। ॾिसो, अगरि घर में बि या तव्हां कंहिंखे बि कुझु आज्ञा कयो उहो न मञे त नाफ़रमानदार चईंदो। अगरि तव्हां उन्हनि खे कुझु पैसा ॾिना ऐं उन सां उन्हनि पाप कयो त उनजो पाप बि तव्हांजे सर ते पवंदो। हिन करे त बाबा चईंदा आहिनि घर गृहस्थी में रहंदे हुए बि सभिनि खे आत्मा सम्झो। तव्हां मोह जे वश थी करे ॿारनि खे या कंहिंखे बि पैसा ॾींदव, अगरि हुन सां ग़लति कमु करे छॾियईं त पाप त तव्हांजे मथां पवंदो न। हिन करे सभु कुझु बाबा जो सम्झणो। कंहिंखे कुझु बि बाबा जो ठहिण खां पोइ भले घर में बि रहो था, कंहिंसां कोई बि हिसाब रखो था त बाबा खे ॿुधाए करे बाबा खां पुछी करे करो। बाबा त राय ॾींदो आहे न, परंतु ॾाढा आहिनि जो करे करे पुठियां ॿुधाईंदो कि बाबा असां हुनखे एतिरा पैसा ॾिना। ये तो ध्यान रखो, कोई भी कर्म सुबह खां रात ताईं करो त बस बाबा ये कम करणो आहे, बाबा तव्हां ॾिसो कीअं करणो आहे, बाबा ये वार पैसा तो घुरे, बाबा ईअं थियो, बाबा ईअं थियो। बस हिकु बार मन में बाबा खे यादि करे ॿुधाए छॾो त ॿारनि खे सर्विस जे लाइ अनेक प्रकार जी बाबा युक्ति बि ॿुधाईंदा रहंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे इहो ई धंधो करणो आहे, मतलब मुख्य धंधो असांजो इहो आहे। बाक़ी त जो गृहस्थी संभाल रहे हो तो संभालो, ट्रेन में भी यही सर्विस कंदा रहो त बाप भी खुश थींदो। ॿियो कुझु बि न, सुबुह खां राति ताईं यही सुबुह जो उथो था न, बस ये संकल्प करो बाबा तव्हांखे जो सर्विस कराइणी आहे उहो मूंखां करायो। पोइ ॾिसो तव्हांजी गृहस्थी में बि तव्हांखे कीअं बाबा सर्विस जो मौक़ो थो ॾे। तव्हां संकल्प त करो। बाबा चईंदा ट्रेन में भी सर्विस कंदा रहो त बाप ख़ुशि थींदो। भविष्य 21 जन्म जे लाइ सदा सुख जो भरसो मिली वेंदो। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि जी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा की यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, माया जो ॾाढी वॾो जाल बिछाईंदी आहे। माया जो ॾाढो वॾो जाल बिछायो अथई। हाणे बाप जी यादि सां उन जाल सां निकिरणो आहे।
शुभ कार्य में लगणो आहे, कहिड़े देहदारी जी जाल में न फसणो आहे, सभिनि सां ममत्व कढंदा वञो। ॿियो आहे ज्ञान जी जो रोशनी मिली आहे उहो सभिनि खे ॾियणी आहे। देह अभिमान के सॾे भिन्न भिन्न युक्तियुनि सां सर्विस करणी आहे। अंधनि जी लाठी ठहिणी आहे असांखे। वरदान आहे अनेक प्रकार जे भावनि खे समाप्त करे आत्मिक भाव के धारण करण वारा सर्व जा स्नेही था। देह अभिमान में रहण सां अनेक प्रकार जा भाव उत्पन्न थींदा आहिनि। कॾहिं कोई सुठो लॻंदो त कॾहिं कोई बुरो लॻंदो। आत्मा रूप में ॾिसण सां रूहानी प्यार पैदा थींदो। सभिनि खे आत्मिक स्वरूप में ॾिसण सां आत्मिक प्यार पैदा थींदो आहे। आत्मिक भाव, आत्मिक दृष्टि, आत्मिक वृत्ति में रहण सां हर हिक जे संबंध में ईंदी हुई अति न्यारा ऐं प्यारा भी थी वेंदासीं। त हलदे फिरदे अभ्यास करो मां आत्मा आहियां। इन सां अनेक प्रकार जा भाव स्वभाव समाप्त थी वेंदा ऐं सभिनि जे लाइ स्नेह स्वतः उत्पन्न थींदो रहंदो। भई अगरि असांखे आत्मा जी बुराई भी सम्झ नज़र अचे थी त बि शरीर खे न ॾिसी आत्मा खे ॾिसंदासीं त रहम ईंदो कि बाबा हिननि आत्माउनि जी भी इहा बुराई ख़तम थी वेंदी। स्लोगन आहे जंहिं वटि उमंग उत्साह जा पंख आहिनि उन्हनि खे सफलता सहज प्राप्त थींदी। उमंग उत्साह जा पंख लॻाइणा आहिनि। सुबुह खां जॾहिं उथो था कोई न कोई ॻाल्हि सोचो कि असां इहे कंदासीं। उमंग उत्साह सभिनि खां सुठी ॻाल्हि त आहे कि शिव बाप हिन सृष्टि ते आया आहिनि। सुबुह सुबुह जो उथी करे अरे बाबा सृष्टि ते आयो आहे, हलो बाबा सां गॾु अॼु ईअं कंदासीं, ईअं कंदासीं, इहो खाईंदासीं, हेॾे वेंदासीं, ईअं कंदासीं। खाइण पीअण में भी मज़ो ईंदो। बाबा सां गॾु ठाहे करे खाईंदासीं त ख़ुशी ईंदी न। कई माण्हुनि खे लॻंदो आहे न अरे असांखे सॼो ॾींहुं रोटी ठाहिणी पवंदी आहे, किचन में ई वेठा हूंदा आहियूं। इहे सोचे करे किचन में ईंदो न अॼु बाबा सां गॾु इहे ठाहींदासीं, ईअं कंदासीं, घर जी सफ़ाई कंदासीं, ॿारनि खे ईअं संभालंदासीं, ईअं धंधो कंदासीं त सदा उमंग उत्साह रहंदी त सहज सफलता प्राप्त थी वेंदी। ओम शांति।